भरिया सिटी में अवां खे ख़बर ॾींदा हलूं त भरिया सिटी में IBA में 50+ मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि जो हिकु पॉलिसी तहत ऑफर ऑर्डर न मिलण खिलाफ़ एहतजाज कयो वियो। हिन हवाले खां वधीक तफ़सील ॿुधाए रहियो भरिया सिटी में अवामी न्यूज़ जो रिपोर्टर नदीम मंगी पंहिंजी रिपोर्ट में। भरिया सिटी प्रेस क्लब आॾो IBA टेस्ट में 50 खां वधीक मार्कूं खणंदड़ उम्मीदवारनि जो सिंध हुकूमत जी मुख़्तलिफ़ पॉलिसियुनि तहत ऑफर ऑर्डर ॾियण खिलाफ़ एहतजाज। इन मौक़े ते अॻवाननि अवामी न्यूज़ सां ॻाल्हाईंदे चयो त 4 पॉलिसियूं ठाहे करे ऐं नौजवाननि में जेको आहे सो मायूसी पकड़ी छॾी आहे। असां जेको आहे सो 50 खां 54 ताईं स्कोर खणी वेठा आहियूं, मगर सिंध जी जेका आहे सा गवर्नमेंट आहे असांखे जेको आहे सो फेल करार ॾेई छॾियो आहे। ऐं हालांकि हिते ॾिठो वञे त जेके फीमेल आहिनि ऐं उन खां अलावा जेके नॉन मुस्लिम आहिनि उहे 50 ते पास आहिनि। हार्ड एरिया ते जेके आहिनि सो 33 ते पास आहिनि, उन्हनि खे ऑर्डर मिले विया आहिनि, पर सिर्फ़ु नसीब असांजो इहो आहे जो 54 ते फेल आहियूं। सो असां गुज़ारिश था कयूं वज़ीर आला सिंध खे त असांखे बि 54 वारा जेके 50 खां 54 ते आहिनि उन्हनि खे ऑफर ऑर्डर ॾेई करे जेको आहे सो बेरोज़गारी ख़तमु करे ऐं असां मायूसी ख़तमु थी वञे। जो PST JST जो इम्तिहान ॾिनो, जंहिं इम्तिहान ॾियण खां पोइ जॾहिं असांजी रिज़ल्ट आई त असांजे सही सवालनि खे ग़लति करार ॾिनो वियो ऐं जॾहिं असां उनजी तव्हां बाला ऐवाननि ताईं पहुचाई त IBA जे ज़ाहिद खंड ऐं मीर मोहम्मद शाह असांखे चयो त असां वटि PhD होल्डर आहिनि, असांखां ग़लती थी नथी सघे। पर हाणे कल्ह की तारीख़ में जेको आहे IBA वारनि ख़ुदि जेके आहिनि 23, 24, 25 वारनि खे ग्रेस मार्कूं ॾेई पंहिंजी ग़लती तस्लीम कई आहे, जॾहिं त असां 21, 22 ऐं मुख़्तलिफ़ डेटनि वारा जेके आहिनि जन जे पेपरनि में 8 खां 10 ग़लतियूं आहिनि उहे अञा एज़ इट ईअं ई आहिनि। ऐं उनखां पोइ सिंध गवर्नमेंट असांजे हिन IBA जे इम्तिहान पास करण खां पोइ 4-5 पॉलिसियूं ठाहे छॾियूं ऐं हाणे कल्ह जेको आहे हुननि 31 वारनि खे 2 मार्कूं ॾेई 33 ते पास करे ऐं ऑफर ऑर्डर ॾिना आहिनि। जॾहिं त हींअर जेको आहे सिंध गवर्नमेंट वरी 6 ज़िलनि लाइ सोचे रही आहे, जेके अॻिते ज़िला आहिनि जामशोरो ऐं नवाबशाह जिते वॾियूं वॾियूं यूनिवर्सिटियूं आहिनि ऐं उन्हनि खे वधीक रियायत ॾिनी थी वञे, जॾहिं त नौशरो फेरो सां माटेली माव वारो सलूक कयो थो वञे। असांजो कसूर छा आहे त असां मुस्लमान आहियूं, उनजे करे असांखे 54 ते फेल रखियो थो वञे ऐं मिनॉरिटीज़ खे जेको आहे 50 ते पास कयो वियो आहे। इहो असां सां सरासर ज़ुल्म आहे। असां सां ज़ुल्म ईअं खणी सम्झो त 4 खां 5 जेको आहे तरफ़नि खां कयो थो वञे, IBA जे तरफ़ां, सिंध गवर्नमेंट जे पॉलिसियुनि जे तरफ़ां, हार्ड एरिया जो इशू ॼाण आहे। हाणे असां जीअं जेका हिते मजबूरी आहे, असां सिंध जा रहाकू आहियूं, असां पीपल्स पार्टी जा वोटर आहियूं, सपोर्टर आहियूं। सो ख़ुदारा CM सिंध खे ऐं असां बिलावल भुट्टो खे, आसिफ अली ज़रदारी साहब खे गुज़ारिश था कयूं त महिरबानी करे हिकिड़ी पॉलिसी ठाहियो त जीअं असां 50 ते अची पास थियूं ऐं असां बि ऑफर ऑर्डर वठूं, जे न त असां पंहिंजो आख़िरी दम ताईं पंहिंजो एहतजाज रिकॉर्ड कराईंदा रहंदासीं जेसीं ताईं असांखे इंसाफ़ नथो मिले। ऐं कोर्ट सगोरीअ जो दर खड़कायो आहे, अॻिते बि असां सुप्रीम कोर्ट ताईं बि वेंदासीं ऐं पंहिंजो हक़ रखूं था। ऐं त IBA जेको आहे पेपर वरितो, हुन में जेको आहे तमामु घणियूं ग़लतियूं कयूं ऐं हुन खां अलावा जेको आहे 22, 23, 24, 25 तारीख़ ते जेको आहे उन्हनि जेको आहे ग्रेस मार्क ॾियनि पिया था, ग़लतियुनि खे पंहिंजो तस्लीम कयो अथनि। ऐं हुन में बि जेको आहे 6 ज़िला जेके आहिनि हुन में जेको DOs जेका आहिनि चवनि पिया था 6 ज़िला जंहिंमें नवाबशाह, बदीन, सजावल, हुनखे जेका रिलैक्सेशन ॾियनि पिया था। पर जेको आहे असांजो डिस्ट्रिक्ट शहर फिरोज़ ईअं जीअं यतीम बणिजी वियो आहे। असां जेको पंहिंजे तक जो MP साहब आहिनि मुमताज़ चांडियो साहब वटि बि विया आहियूं, त उन्हनि जेको आहे असांजे साम्हूं DO साहब सां ॻाल्हायो त उन्हनि जेको चयो आहे त हिते खोड़ सारियूं सीटूं पियूं आहिनि, जेकॾहिं 50 ते मेल ऐं जेको आहे लेडीज़ खे 45 ते बि पास कनि तॾहिं बि इनशाला जेको आहे सीट्स जेका आहिनि उहे जेका आहिनि पुर थी वेंदियूं। पर जेको आहे सरदार शाह साहब ऐं जेको सेक्रेटरी साहब आहिनि उहो असांखे जेको निहारे नथो पियो। असां परेशान आहियूं घणनि ॾींहंनि खां, एहतजाज कयूं पिया था, लेकिन को असांजी सुनवाई न आहे। असां मुतालबो कयूं था CM साहब सां ऐं बिलावल भुट्टो ज़रदारी साहब सां, असां सां इंसाफ़ कयो वञे। जीअं माइनॉरिटीज़ ऐं लेडीज़ 50 ते पास आहिनि, असांखे को मसइलो न आहे, उन्हनि खे रिलीफ ॾिनो आहे, लेकिन मुस्लिम कैंडिडेट्स खे बि रिलीफ ॾिनो वञे। हिकु त IBA जो पंहिंजूं ग़लतियूं तस्लीम नथी करे, असां जेके टेस्ट ॾिनियूंसीं। ऐं नंबर ॿी ॻाल्हि जंहिंमें वरी ग़लतियुनि में जंहिंमें ग्रेस मार्कूं ॾिनियूं वयूं आहिनि उहे वरी पंहिंजा नवाज़ी कई उन्हनि सां। डिवीज़न मीरपुर ख़ासि वारनि खे नवाज़ जो हुयो, जंहिंमें 800 खां मथे जेके उम्मीदवार आहिनि 31 या 32 मार्कूं खणी ऐं उन्हनि खे ग्रेस मार्क ॾेई करे 33 ते पास कयो वियो। हिते असां सां नाइंसाफ़ी कई पई वञे ज़िलो नौशहर फिरोज़ वारनि सां, सिर्फ़ु ज़िलो नौशहर फिरोज़ वारनि सां न, पूरे सिंध सां नाइंसाफ़ी कई पई वञे। इन जे करे जो असां मुस्लमान आहियूं, असांजो इहो ॾोह आहे त मुस्लमान आहियूं, माना असां इन्हनि जे करे हाणे छा मज़हब मटायूं त असांखे मिनॉरिटी मञूं तॾहिं असांखे असां हल थींदासूं पंहिंजो कंहिं बि हिकु गवर्नमेंट जॉब जे लाइ। सो असां साईं सरदार शाह खे, साईं मुराद अली शाह खे, सेक्रेटरी अकबर लगारी साहब खे अर्ज़ु था कयूं त महिरबानी कयो असां सां इंसाफ़ कयो वञे। नाज़रीन, तव्हां IBA टेस्ट पास कंदड़ उम्मीदवारनि जूं ॻाल्हियूं ॿुधियूं। हिननि सिंध हुकूमत खां इहो मुतालबो कयो आहे त असांजे एहतजाज जो नोटिस वरितो वञे ऐं
ओवरऑल सॼी सिंध जे जेके बि उमेदवार 50 ते पास थिया आहिनि उन्हनि खे ऑफर ॾेई इन्हनि मां बेचैनी ख़तमु कई वञे। कैमरामैन ताहा मंगी सां गॾु नदीम अली मंगी, अवामी न्यूज़ TV, भिरिया सिटी। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।